दोस्तों अॼो की हिन वीडियो में मां तव्हांखे सिंध जी मशहूरु गुलकारा ऐं होस्ट ऐं अॼुकल्ह जी टिकटॉक स्टार रुबेली जी ज़िंदगी बाबति हैरान कंदड़ हक़ाइक़ ॿुधाईंदसि, मगर उन खां अॻु तव्हांखे हिकु नंढड़ी गुज़ारिश कंदसि त जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु मुंहिंजो चैनल सिंधी आर्टिस्ट सब्सक्राइब न कयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। छो त दोस्तों हीउ जेको आहे मुंहिंजो नओं चैनल आहे, मूंखे सपोर्ट कयो ऐं मां तमामु सुठा सिंध बाबति हैरान कंदड़ वीडियो अव्हां आॾो पेश कंदसि। जी दोस्तों, तव्हांजो टाइम नथा वठूं ऐं वीडियो जी शुरूआति था कयूं। जी दोस्तों, अॼु की हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि रुबेली जे बारे में। दोस्तों, छा तव्हां ॼाणो था त रुबेली जी हक़ीक़त छा आहे? दोस्तों, रुबेली जेका आहे सो पहिरियां हिकु चकले में बीठी हूंदी हुई। काफ़ी अरसा उते रही, जिथे हू तमामु घणो होशियारु बि थी ॻाल्हाइण में, हर ॻाल्हि में। बाद में हिन डांसिंग करणु शुरू कई। डांसिंग करण में बि हू मशहूरु रही। बाद में हू एक्टिंग में आई, अदाकारी में आई। दोस्तों, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त रुबेली जो तालुक़ु उमरकोट शहर सां आहे ऐं ज़ात जी मेमुण आहे। दोस्तों, बाद में रुबेली सिंधी चैनलनि ते कमु करणु शुरू कयो, जंहिंमें हिनखे तमामु घणी पज़ीराई मिली ऐं अॻिते हली हिन होस्टिंग शुरू कई। होस्टिंग खां बाद हिन केतिरनि ई ड्रामनि में कमु कयो। ड्रामनि में कमु करण खां पोइ हिन हिकु प्रोग्राम यादगिरियूं लॉन्च कयो, जंहिंखां पोइ हू अञा बि वधीक मशहूरु थियण लॻी। हिन वक़्तु हू पाकिस्तान तोड़े सिंध जी मशहूरु होस्ट गुलकारा ऐं अदाकारी में पंहिंजो नालो कमाए चुकी आहे। दोस्तों, हिन वक़्तु हू पाकिस्तान जी टॉप टिकटॉक स्टार्स में भी हिकु आहे। दोस्तों, अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त रुबेली सिंध जी उहा वाहिद अदाकारा आहे जंहिं सिंधी क़ौम खे ख्वार कयो आहे। तव्हां सिंध जूं ॿियूं बि अदाकाराऊं ॾिठियूं हूंदियूं, पर रुबेली सभिनी जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। उन हवाले सां जॾहिं खां वठी रुबेली अदाकारी में आई आहे, हू हमेशह तनक़ीद जो निशानो बणिजंदी रही आहे। हिन वक़्तु रुबेली कुझु टिकटॉक ते अहिड़ा वीडियोज़ शाया कया आहिनि जेके ॾिसण जे क़ाबिल बि न आहिनि। ईअं खणी चवां त ही सिंध जी पहिरीं औरत आहे जेका सभ खां वधीक ख्वार थी आहे, जंहिं इंडिया जो बि रिकॉर्ड टोड़े छॾियो आहे। दोस्तों, अञा ॿियूं काफ़ी शयूं आहिनि रुबेली जे बाबति। उहे सभु शयूं आऊं तव्हांखे
ईंदड़ वीडियो में ॿुधाईंदुसि। दोस्तों, मुंहिंजो ही चैनल नओं आहे, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो ऐं कमेंट ॾियो, असांखे पंहिंजी राय ॾियो।